अल्लाह सुब्हानहु व तआला असां इंसान ज़ात में इहा तबीयत रखी आहे त माण्हू ॿिए माण्हू सां गॾिजे, ॿियनि सां गॾिजनि, 5, 10, 15 माण्हू गॾिजनि, घणा थींदा वञनि, पोइ उहा जमात ठही पवे। जमात खे ज़रूर अॻुवाणी ऐं रस्ते जी ज़रूरत पवे। अॻुवाणी ज़रूर को हिकिड़ो माण्हू करे, अॻुवाण में के ख़ासियतूं ऐं के गुण हुजनि। अल्लाह सुब्हानहु व तआला इहो कमु माण्हुनि जे मथां न छॾियो, बल्कि पंहिंजी ज़ात गिरामी जे तरफ़ां पाण अहिड़े क़िस्म जी चूंड अल्लाह सुब्हानहु व तआला रखी। अल्लाह तो फरमाए त मलाइकनि मां बि असां ईअं अॻुवाण चूंडींदा आहियूं, ऐं माण्हुनि मां बि अल्लाह सुब्हानहु व तआला तो फरमाए त असां अॻुवाण चूंडे माण्हुनि जे लाइ अॻुवाण रखंदा आहियूं। ऐं पोइ उन्हनि अॻुवाणनि जो अल्लाह सुब्हानहु व तआला नालो रखियो रसूल। जीअं इंसानियत शुरू थी तॾहिं खां वठी अल्लाह सुब्हानहु व तआला माण्हुनि जे रहनुमाई ऐं अॻुवाणी जे लाइ रसूलनि जो इंतज़ाम कयो। उहे रसूल पैगाम अल्लाह सुब्हानहु व तआला जो आणनि ऐं इंसान ज़ात खे इलाही पैगाम पिया ॿुधाइनि, छो त हिक हिक माण्हू सां अल्लाह सुब्हानहु व तआला अलॻि अलॻि कोन ॻाल्हाईंदो। छो त इन तरीक़े सां दीन मुतहिद न थिए हा। हर हिकु माण्हू सां जेकॾहिं अल्लाह ॻाल्हाए त हर हिकु माण्हू पंहिंजो दीन खणी बीह रहे। मूंखे अल्लाह हीअं चयो आहे तंहिंजे करे मां हीअं कंदुसि, ॿियो चयो आहे त मूंखे अल्लाह हीअं चयो आहे तंहिंजे करे मां हीअं कंदुसि, टियों माण्हू चयो आहे त न मूंखे वरी हीअ ॿी तालीम मिली आहे तंहिंजे करे मां इन ते हलंदुमि। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त रहबर ऐं अॻुवाण हिकिड़ो रसूल थींदो, पोइ उहो अल्लाह सुब्हानहु व तआला जी तालीम हिक जहिड़ी सभिनी इंसाननि खे ॾींदो, जीअं माण्हू समूरे जा समूरा गॾिजी हिक आवाज़ सां अल्लाह जी तालीम खे जी कनि। रब सुब्हानहु व तआला जी तालीम जंहिंमां पहिरियों बुनियादी सबक़ इहो हुयो त इंसान खे इहो सम्झणु खपे त अल्लाह सुब्हानहु व तआला जेको सॼी काइनात जो ख़ालिक़ आहे, सॼी काइनात जो मालिक बि उहो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला उहो वहदहु ला शरीक लहू आहे, अकेलो आहे, उन सां गॾु को शरीक कोन्हे। अल्लाह तो फरमाए त जेके बि रसूल आया उन्हनि सभिनीनि जी पहिरीं दावा इहा हुई त ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह सुब्हानहु व तआला सां को शरीक कोन्हे। न रब जे बादशाहीअ में, रब जे मालिकीअ में, रब जे ख़ालिकियत में, अल्लाह सुब्हानहु व तआला जे पंहिंजे ज़ात में, सिफ़ात में को बि शरीक कोन्हे। न अल्लाह सुब्हानहु व तआला को शरीक वरितो आहे, न अल्लाह सुब्हानहु व तआला जो को मटसानी आहे, न अल्लाह जहिड़ो आहे को। अल्लाह जी ज़ात अहिड़ी आहे। पहिरीं तालीम रसूलनि जी इहा आहे। उन खां पोइ बाक़ी इंसान ज़ात खे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो, अहिड़ो तरीक़ो जेको माण्हुनि खे हैवान खां अलॻि करे। इंसान ज़ात खे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो अहिड़ो सेखारिनि जेको इंसान ऐं हैवान में फ़र्क़ु करे ॾेखारे। छो त इंसान ऐं हैवान जूं कुझु तक़ाज़ाऊं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हिक जहिड़ियूं थी पवंदियूं आहिनि ऐं गॾु बि थी पवंदियूं आहिनि। पेट इंसान खे बि हैवान खे बि, सर्दी गर्मी इंसान खे बि हैवान खे बि, ज़रूरतूं इंसान खे बि हैवान खे बि, ख्वाहिशूं इंसान खे बि हैवान खे बि। हैवाननि ते निगाह विझबी
त हैवान सब जो सब पंहिंजे पंहिंजे जिन्स मुताबिक़ पंहिंजनि उन्हनि तरीक़नि सां ज़िंदगी था गुज़ारे। जेको बि हैवान जी तव्हां जिन्स ॾिसंदव त उहा पंहिंजे उसूल पंहिंजे तरीक़े सां वक़्तु थी गुज़ारे। उनजो खाइण जो ढंग पंहिंजो, पीअण जो ढंग पंहिंजो, ज़िंदगी गुज़ारण जो ढंग पंहिंजो। फर फल ॿार बचा उन्हनि जा उहे पंहिंजा पंहिंजा पंहिंजी तबियत ऐं फितरत ते उहे वक़्तु पिया गुज़ारे। तव्हां हैवाननि जी जिन्स में ॾिसंदो त किथे बि तव्हांखे फ़र्क़ु सम्झ में न ईंदो। तव्हांजे मुल्क जो हैवान ॿिए मुल्क जो हैवान, ढगो तव्हांजे जिन्स जो मुल्क जो हुजे या ॿिए मुल्क जो हुजे, फितरत साॻी। में तव्हांजे मुल्क जी पराए मुल्क जी फितरत साॻी। बकरी तव्हांजे मुल्क जी हुजे या हिंदुस्तान जी हुजे, उनजी तबियत ऐं फितरत साॻी। बगड़ ऐं गिदड़ तव्हांजे मुल्क जो ॿिए मुल्क जो, फितरत साॻी। हैवाननि जी फितरत हिकु जहिड़ी आहे। पर अल्लाह सुब्हानो व तआला इंसाननि खे हैवाननि खां अलॻि ऐं इज़त वारे करण जे लाइ पंहिंजी तालीम ॾिनी। छो त हैवान बि रब सुब्हानो व तआला खे पंहिंजो मालिक करे मञनि था, पर हुननि वटि शरीयत कान्हे। शरीयत चइबो आहे रस्ते खे। लिकुल्लिन जालना मिनकुम शरअतन व मिनहाजा। अल्लाह तो फरमाए त तव्हां हर हिकु माण्हू जे लाइ असां रस्ता, दग, घाट उहे ठाहे छॾिया आहिनि जिथां तव्हां ईंदा वेंदा। त इंसान ऐं हैवान जी ज़िंदगी में इहो फ़र्क़ु आहे। हैवान वटि शरीयत कान्हे, इंसान खे अल्लाह सुब्हानो व तआला अकुल ॾेई ऐं शरीयत जो पाबंद बणायो। छो त जे अकुल न हुजे हा त शरीयत न हुजे सा। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे इहो ॿुधायो त रुफ़िअल क़लम अन सलास, टिनि माण्हुनि तां बि कलम खयल आहे शरीयत जो। अनिल मजनून चरे तां चरियो आहे अकुल कोन्हे, उन तां कलम खयल आहे। ॿार जेको अञा बेसमझा समझदार न थियो आहे, उनजे मथां कलम लॻो ई नाहे। ऐं टियों माण्हू जेको निंड पियो आहे, सुध समा हौसलो को शइ का ख़बर ई कान्हे, उनजे मथां बि तेसीं ताईं कलम नाहे जेसि ताईं उहो सुजाग। त चरे तो बि कलम खयल आहे, छाजे करे जो हुनखे अकुल जी दौलत कान्हे। अकुल नाहे तंहिंजे करे शरीयत जो कलम बि हुन ते नाहे। हैवान में बि अकुल कोन्हे, तंहिंजे करे शरीयत जो कलम उनजे मथां कोन्हे। इंसान खे अल्लाह सुब्हानो व तआला अकुल ॾिनो, तंहिंजे करे उनजे मथां शरीयत जो कलम बि आहे। हाणे हलाल हराम, जाइज़ नाजाइज़, इहे सभु जो सभु उसूल ऐं तरीक़ा हिन खे पंहिंजा जेके अल्लाह सुब्हानो व तआला संदन रसूलनि जे ज़रिए इंसान खे समझाए थो, उन तरीक़े सां माण्हुनि खे उन ते अमल करणो पवंदो। जेकॾहिं को इंसान इन ते अमल कंदो त पोइ इन खे इंसान बि चवाइण जो हक़ आहे, पर जेकॾहिं उन शरीयतुनि ते अमल न करे त पोइ उन खे इंसान चवाइण जो हक़ कोन्हे। दुआ आहे त अल्लाह सुब्हानो व तआला असांखे क़ुरान ऐं शरीयत जो सही ताबेदार बणाए। त शरीयत जी ताबेदारी जॾहिं इंसान कंदो त ज़रूर शरीयत हुनखे को पंहिंजो अॻवान ऐं रहबर सम्झाईंदो। त दुनिया में अॻवानी ऐं रहबरीअ जो जेको निज़ाम ऐं तरीक़ो हुयो उहो हलंदो आयो। हलंदे हलंदे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदे अचे दंग थियो। पर इंसानियत अञा हले थी, नस्ल रोज़ानो नओं बनओ थींदो थो रहे, माण्हू रोज़ बरोज़ वधंदा था वञनि। पोइ उन्हनि जे लाइ अॻवाणी जो तरीक़ो कीअं थिए? तॾहिं नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तरहबरी ऐं अॻवाणी ऐं तरीक़ो माण्हूअ खे हिकिड़े रस्ते मां मिलंदो, ॿिनि ऐं टिनि ऐं चइनि रस्तनि मां न थींदो। तॾहिं नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इफ्तरक़तिल यहूद वन नसारा अला 72 फ़िरक़तन, यहूदी ऐं नसारा 72 फ़िरक़ा थी विया। यहूदी ऐं नसारा पंहिंजे हिकिड़े रसूल जे तालीम, हिकिड़ी शरीयत मां
चीरजंदे अलॻि थींदे 72 टोला थी विया ऐं फरमायूं त मुंहिंजी उम्मत वरी 73 टोला थींदी कुल्लुहुम फिन्नार इल्ला वाहिदा उन्हनि मां 72 टोला हलिया वेंदा जहन्नम में हिकिड़ो वञी बचंदो साहब पुछियोसीं कहिड़ो बचंदो फरमायूं त मा अना अलैहि व असहाबी जंहिं तरीक़े ते मां ऐं मुंहिंजा सहाबा हलूं था उहो तरीक़ो हिकिड़ो बचंदो बाक़ी इन खे जेकॾहिं छॾिबो इन छाड़ इन दग इन रस्ते खे जेकॾहिं छॾिबो त पोइ माण्हू जहन्नम में हली वेंदो यहूद ऐं नसारा सां अल्लाह सुब्हानो तआला रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत असांखे हिकिड़ी करे ॾिनी इन सुन्नत खां सवाइ बाक़ी माण्हू ज़रूर कंहिं न कंहिं तरीक़े ते हलंदो उहो तरीक़ो या त खणींदो नओं दीन जे ख़िलाफ़ हूंदो पोइ बि उहो वञी कंहिं न कंहिं यहूदीन ऐं नसारनि जे कंहिं छाड़ सां मैच कंदो मिलंदो उन्हनि में शामिल थींदो या वठंदो पोयां तरीक़ा जेके यहूदीन ऐं नसारनि जा गुज़रियल आहिनि जॾहिं उहे वरितई त उन में इहो माण्हू पोइ उन ज़ुमरे में शुमार थी वेंदो शामिल थी वेंदो पोइ उहो यहूद ऐं नसारा जे जमात में शुमार थींदो तॾहिं नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उम्मत 72 फिरकनि में गुमराही ते वेंदी हिकिड़ो उन्हनि मां जमात अहिड़ी हूंदी जेका उहा जमात हक़ जी हूंदी उहा जमात हूंदी जंहिं ते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी था इहा थी शरीयत अल्लाह सुब्हानो तआला तो फरमाए जेके मां आयतूं तव्हां जे क़ुर मजीद जूं पढ़ियूं उन में अल्लाह सुब्हानो तआला असांखे इन क़िस्म जो तज़किरो ॿुधायो रब तो फरमाए त हाणे जेके माण्हू पंहिंजो इमाम बणाईंदा मुख़्तलिफ़ शयुनि खे हिकिड़ा इमाम बणाईंदा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इमाम हूंदो आहे असांजो निमाज़ में आॾो थी बीहंदो आहे अल्लाह अकबर कंदो आहे त असां अल्लाह अकबर कंदा आहियूं सूरत फातिहा जे पोइ जेकॾहिं 3 आयतूं पढ़ी अल्लाह अकबर चई रुकू में वेंदो त असां हलिया वेंदासीं रुकू में पर उन जे बजाय जेकॾहिं हो बि डिघी सूरत पढ़ंदो अधु कलाक उन खां पोइ रुकू कंदो त असां माठड़ी कयूं बीठा हूंदासीं पोयों हुन जे रुकू सां रुकू कंदासीं हुन जे मथे थियण सां मथे थींदासीं सजदे में वेंदो सजदे में वेंदासीं वरी मथे थींदो त मथे थींदासीं ओ आख़िर में जेसिताईं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह कई त हाणे असां आज़ाद थियासीं इमाम जे ईअं असां ताबे हूंदासीं कदम ब कदम हलंदासीं इहो असांजो इमाम ऐं इहो असांखे निमाज़ थो पढ़ाए असांखे सजदा ॾियारियईं रुकू ॾियारियईं क़याम करायईं अतहियातनि में विहारियईं हाणे जॾहिं सलाम फेरायईं त असां फिरी ॿाहिरि थियासीं ईअं इमाम जे पोयों असां कदम ब कदम हलूं था अल्लाह तो फरमाए त तव्हांजो अॻवान अथव मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ उम्मत जेकॾहिं तव्हांखे कामयाबी जो रस्तो खपे त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शरीयत तव्हां वटि सफ़ा चिटी आहे हलाल ऐं हराम चिटो करे ॿुधायो अथई जाइज़ ऐं नाजाइज़ सफ़ा वाज़िह करे ॿुधायो अथई अख़लाक ऐं बदर अख़लाक़ी सफ़ा चिटी करे ॿुधाई अथई दीन ऐं बेदीनी सफ़ा वाज़िह करे ॿुधाई अथई ईअं कोन्हे जो काथे उलझन आहे माण्हू हाणे परेशान थी पिया साईं छा कयूं दीन जो रस्तो नथो लभे नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त मां तव्हां वटि दीन जो रस्तो अहिड़ो अछो छॾे वियो आहियां जो उन जी राति एॾी रोशन आहे जी तव्हां वटि ॾींहुं रोशन हूंदो आहे ईअं आहे न बा हाणे क़ुर मजीद राति जो ॿुधाए में वेठा था पढ़ूं न परेशानी आहे जीअं ॾींहं जो क़ुर ॿुधूं तीअं राति जो था क़ुर ॿुधूं अञा राति जो करार आहे हेॾे होॾे कोन निहारियूं दिलि जाए असां था क़ुर ॿुधूं माना अञा जेकॾहिं ऊंदहि थिए त शरीयत जी रोशनी अञा माण्हू जे ज़हन में वधीक चिटी थी जो अल्लाह सुब्हानो तआला फरमायो त इन क़ुरआन अल फज्र कान मशहूदा रात थींदी वरी असुर थींदो तहज्जुद थींदा अल्लाह ताला सुब्हानो तआला तो फरमायो त क़ुरआन पढ़ंदा कयो मिन लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक रात जो तहज्जुद भी पढ़ंदा कयो तव्हां जे लाइ नफली आहे वाधारो आहे ऐं अल्लाह तो फरमायो वरी क़ुरआन भी पढ़ंदा कयो इन क़ुरआन अल फज्र कान मशहूदा छो त जेको बाख फटे महिल तव्हां क़ुरआन पढ़ंदा आहियो उन वक़्तु मलाइकनि जूं कतारूं अचे तव्हां जे मथां बीहनि एॾो वॾो शरफ़ ऐं शान आहे तंहिंजे करे शरीयत में राति ऐं ॾींहुं आहे ई न ॾींहुं ई ॾींहुं आहे त शरीयत जे मामले में माण्हू जेकॾहिं धोखो थो खाए तॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ला यहलिक फीहा इल्ला हालिक जंहिं माण्हू खे हलाकत जो शौक़ु हुजे कुॾ करे वञी माण्हू मरे त उहो मरंदो बाक़ी न त दीन शरीयत जे बारे में केरु धोखो खाई मरी नथो सघे पाण या त वञी तरीक़ो यहूदीन ऐं नसारनि जो वठे त पोइ उन पासे ते हली वेंदो 72 टोलनि में हली वेंदो पर जेकॾहिं क़ुर ऐं मुहम्मद रसूलुल्लाह जी शरीयत जो रस्तो वठंदो त उहो जेको 73 वारो टोलो आहे न जेका जमात है मुहम्मद रसूलुल्लाह जी उन में हली कामयाब थी वेंदो अल्लाह सुब्हानो तआला असांखे नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ऐं उन्हनि जी सुन्नत ऐं उन जे शरीयत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए असां माण्हू हिन ॻाल्हि जा ज़िम्मेदार आहियूं अल्लाह सुब्हानो तआला अकुल ऐं सम्झ ॾिनी आहे दीन असांखे रब सुब्हानो तआला घरनि में पहुचाए ॾिनो आहे हे जलसा हे प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह असांजे ॻोठ वारनि खे रब सुब्हानो तआला ईअं खणी चइजे त बंधणनि खां वठी दीन जे वाइज़नि ऐं दर्शन ॿुधण जो मौक़ो मुयसर कयो घरनि में उन्हनि खे दीन ऐं तौहीद जी तालीम मिली आहे
माहिर पीर उन्हनि खे हमेशह तौहीद जा कलमा पढ़ाईंदा आया आहिनि। अल्लाह जो इहो फज़ल आहे, अल्लाह जो इहो शुक्र आहे, एहसान आहे अल्लाह जो। सो बाक़ी अमली ज़िंदगी ठाहिण जे लाइ ऐं शैतान ऐं नफ़्स जे ख़्वाहिशनि खां पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ माण्हू खे थोरो महिनत ऐं जिहाद ऐं मशक़त करणी पवंदी। मेहनत कबी, मशक़त कबी त पाण खे बचाइबो। मार्ग खां दुश्मन जे करे ॿाहिरि पियो फिरे, ख़बर पई तव्हांखे यादि आहे, खोड़नि माण्हुनि खे यादि हूंदो कुझु साल अॻु बोर में सूर अचे पिया फिरनि हिते, चाहे थी बाबा पोखूं सारियूं वॾियूं सूर था अंदरि पिया फिरनि। हर हिकु माण्हू खे ॾिसंदा त कंहिंखे लठ, कंहिंखे बंदूक, कंहिंखे कुहाड़ी हथ में, ख़ाली हथे बनीअ में केरु न वेंदो। छो चई दुश्मन जो पंहिंजो सूर जो भाउ आहे। त मां अर्ज़ु कयां त असांखे जाथे नफ़्स ऐं शैतान जेको कुल्हनि ते चढ़ियो वेठो आहे, जेको हर वक़्तु असांजे पुठियां आहे, शैतान हिकिड़ी ईअं अखि जे छिमकाइण जेतिरी ग़फ़लत जे इंतज़ार में आहे त बानो एतिरो गाफ़िल थिए जीअं अखि छिम जेतिरो गाफ़िल थिए उतो धकु वार करे वठांसि। कंहिं नफ़्स जी ख़्वाहिश जे तरीक़े सां, कंहिं हराम खाराइण जे तरीक़े सां, कंहिं हराम ॾेखारण जे तरीक़े सां, कंहिं हराम ॿुधाइण जे तरीक़े सां, कंहिं हराम ॻाल्हि राइण जे तरीक़े सां, कंहिं गिला ग़ीबत जे तरीक़े सां, कंहिं ज़ुल्म ज़्यादती करण जे तरीक़े सां, कंहिं न कंहिं तरीक़े सां तो उनजे दिलि ते थोरो हिकिड़ो धकु हणाए विझां जंहिं ते कुझु असर थी पवे त को उते जाइ ठहे त वरी धक जे मथां ॿियो धकु हणिजे। इहा शैतान जी कोशिश आहे। अल्लाह सुब्हानो व तआला तो फरमाए त इम्मा यनज़गन्नक मिन शैतान नज़गुन फस्तइज़ बिल्लाह। शैतान अचे हणंदो आहे रुगो, पोइ जॾहिं रुगो महसूस थिए त माण्हू हिकदमि चवे आऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम। अल्लाह तो जॾहिं ईअं माण्हू चवंदो त पोइ शैतान खे अल्लाह जे नाले जे मथां रस्तो न मिलंदो। अल्लाह जो नालो वठबो, शैतान भॼी परे थींदो, पासे थी वेंदो। दुआ आहे त रब सुब्हानो व तआला असांखे शैतान जे रस्ते ते हलण खां बचाए। अल्लाह सुब्हानो व तआला असांखे ख़ालिस दीन ऐं शरीयत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त इहा असांखे क़यामत जे ॾींहुं शरीयत ते हलण वारी ज़िंदगी अहिड़ी त कामयाबी वारी ज़िंदगी थी मिलंदी जो अल्लाह सुब्हानो व तआला हिननि आयतुनि में जेको बयान फरमायो आहे इन जो मिस्दाक़ माण्हू थी पवे। ऐं जेकॾहिं क़यामत में माण्हू खे अहिड़े क़िस्म जो सॾु थियो जेको अल्लाह सुब्हानो व तआला हिते थो ॿुधाए, पोइ माण्हू कामयाब आहे। दुआ है त रब सुब्हानो व तआला असांखे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं शरीयत ते हलण ऐं ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह सुब्हानो व तआला असांखे शैतान ऐं नफ़्स जे ख़्वाहिशुनि जे पुठियां हलण खां बचाए। बाक़ी मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ज़मानो हे आख़िरी ज़मानो अची चुको आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके क़यामत जूं निशानियूं ॿुधायूं उहे घणे क़दुरु निशानियूं अची वयूं आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुनाह सरे आम थियणु, बेहयायूं, बेफ़रमानियूं, बद अख़लाक़ियूं आम थी वञणु, राग गाने नाच जो आम थी वञणु, ज़ाइफ़ुनि जो घुमण फिरण आम थी वञणु, बेपर्दगी आम थी वञणु, माउ पीउ जी बेफ़रमानी आम हुजे ऐं माण्हू दोस्तनि ऐं घर वारनि जो चयो मञे, माउ पीउ खे बेहुरमत करे, अहिड़े क़िस्म जा वाक़ियात ॾिसजनि त अॼुकल्ह मुआशिरे में तमामु घणा था थियनि। ऐं इहे क़यामत जी निशानियूं आहिनि। झेड़ा, जंगियूं, क़तल, मुसीबतूं, ज़िलज़िला, अज़ाब, तूफ़ान, इहे सभु जो सभु अहिड़े क़िस्म जूं शयूं अहिड़ियूं आहिनि जो इहे माण्हुनि खे ॾाढो ॼण त रोज़ पंहिंजी थी निशानियूं खे यादि ॾियारनि। अल्लाह सुब्हानो व तआला क़यामत बि पोयों रखी आहे जेका क़यामत माण्हू जे सफ़ा अचे वेझो पहुती आहे। अल्लाह ए बानो माण्हू सम्झंदो आहे त क़यामत परे आहे। अल्लाह तो फरमाए त न न चवनि त क़यामत परे न आहे। क़यामत जो मामलो इहो अथव त अखि छिंभ या अञा वेझो, छो त क़यामत हर हिकु माण्हू सां पंहिंजी पंहिंजी वाबस्ता आहे। हिकिड़ी नंढी क़यामत माण्हू जी बि वॾी क़यामत, वॾी क़यामत जंहिंमें सभु माण्हू गॾु बीहंदा, जंहिंमें हज़रत ॾाॾो आदम अलैहिस्सलाम बि उथी बीहंदो, तव्हां असां गॾु बीहंदासीं। ॿी क़यामत आहे जेका माण्हू जी पंहिंजी आहे, उहा माण्हू जो मौत। उहो त अखि छिंभ ते बीठो आहे न, अलाए अखि छिंभ अलाए घटि अलाए वधा, अल्लाह तो ॼाणे। माण्हू वफ़ात कई, माण्हू मौत, हिकदमि बसि क़यामत उन जी शुरू आहे। नंढड़ी क़यामत शुरू अथसि, बाक़ी वॾी क़यामत। मोदी साहिब जेको पंहिंजो ज़ाहिद हुसैन पे ॻाल्हियूं ॿुधायूं, सभु जो सभु आसार क़यामत जूं ऐं पंहिंजे बरज़ख जे आलम जूं, क़बर जे जहान जूं सभु ॻाल्हियूं सचियूं। क़ुरान में ॻाल्हियूं, अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस में ॻाल्हियूं आयल, वाक़िआत सफ़ा सचा, बिल्कुलु इहो सॼो जहान थियो वेठो हले। ऐं इहो जहान एॾो ॾुखियो आहे, एॾो ॾुखियो आहे जो नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो। अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े वञनि पिया, मिसाल जे तौर ते तव्हांखे मां ॿुधायां मुख़्तसिर करे। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वञनि पिया, पंहिंजे खचर ते चढ़ियल हुजनि त ट्राह खाधो खचर, पर ॾाढो ट्राह खाधई, ईअं वठी छिरक भई जो हद खां वधी। साहबी साण हुजनि, ॾिठो त भरिसां ॿ क़बरूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तव्हां सुञाणो था त हे क़बरूं छा जूं? चईंसि हा, अॻे ज़माने जूं। फरमायो त हिननि ॿिनि क़बरुनि खे अज़ाब थो थिए, पर का वॾी ॻाल्हि कान्हे, थोरी ॻाल्हि आहे जंहिंमें अज़ाब थो थिए। वमा युअज़्ज़बान इल्ला फ़ी यसीर, अज़ाब तमामु थोरी ॻाल्हि में थो थिए।
हिकिड़ो फरमाईंदो हिकिड़ो इहो माण्हू जेको चुगली खणंदो ॻाल्हि हितां ॿुधी न आहे हिक दंबे खे ॿुधाई न आहे हाणे माण्हुनि में ॻोठनि में भाइपनि में बिरादरियुनि में मुआशरनि में पाड़नि में घरनि में जहिड़ा कराए बीहे हिन जी ॻाल्हि हुनखे हुनजी ॻाल्हि हुनखे हुनजी ॻाल्हि हुनखे सॼो ॾींहुं हिन जे मथां पटको इहो पियल त रुॻो चुगलियूं खणंदो फरमाईंदो हिकिड़ो माण्हू चुगली खणंदो ऐं ॿियो माण्हू जेको आहे उहो पेशाब खां परहेज़ न कंदो पेशाब खां परहेज़ न कंदो बसि पेशाब कयो उथी खड़ो थियो जान छुटी या वटि धोतो न धोते चढ़ो इंतज़ारु कयो ई कोन त को लटो कपिड़ो पलीत थी पवंदो का नापाकाई थींदी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइनि त जाथे जेकॾहिं पेशाब जो कतरो माण्हू खे लॻंदो त उते जहन्नम जी बाहि साड़ी अॻियनि उम्मतुनि खे जेकॾहिं लटे कपिड़े खे को पेशाब जो कतरो लॻी पवंदो त उतो खल कतरणी पवंदी या कपिड़ो कतरणो पवंदो हाणे अल्लाह सुब्हानो व तआला मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत एॾी मरहमत फरमाए छॾी जो पाणी खणी रुॻो धोई उनखे साफ़ करे पर थोरो इंतज़ारु कबो इस्तिंजा कबो फरमाए त हिकिड़ो माण्हू पेशाब खां परहेज़ न कंदो हिकदमि बसि पेशाब खां पोइ उथी खड़ो थिए जान छुटी न तहारत न निमाज़ न पाकाई को सवाल ई कोन्हे मां ॿुधायो त इन पासे ॾे हलबो त इहो जानवरनि वारो पासो थींदो जानवर बि हलंदा आहिनि न जानवरनि खे पेशाब पाकाई जेको ख़्यालु हूंदो आहे छा असुल न जेकॾहिं माण्हू बि न करे त उन क़िस्म ॾे हली वेंदो मां तव्हांखे शुरू में ॿुधायोमांव न त जानवरनि जो हिकिड़ो क़िस्म आहे उन्हनि खे अल्लाह सुब्हानो व तआला धार करे अलॻि इंसान ठाहियो आहे मुहम्मद रसूलुल्लाह जी शरीयत सां अल्लाह सुब्हानो व तआला इन शरीयत जो असांखे सही ताबेदार बणाए मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो शरीयत जी ताबेदारी करी नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे मां तव्हां वटि पंहिंजी सुन्नत छॾी आहे मुंहिंजी सुन्नत ऐं मुंहिंजा खुलफाए राशिदीन जेके सहाबी अथव चार वॾा इन्हनि जी सुन्नत अथव फरमाईंदो इहा तव्हां वटि छॾियो तमाम अफ़ज़ू अलैहा बिन नवाजिज़ हे जेके होड़ूं आहिनि असांजूं फरमाईंदो त होड़ जे हेठो ॾेई चक हणण जो सुन्नत खे छो त आॾो ॾंद में चक हणो त मथां छिक ते छॾाइजी वञे पर होड़ में जंहिं शइ खे विझी माण्हू चक हणंदो त उहा छॾाए बि न आहे फरमाईंदो त इन शरीयत खे ईअं होड़ में चक विझी मज़बूत करे छॾिजो मथां तव्हां को छॾाए वञे अल्लाह सुब्हानो व तआला असांखे शरीयत खे मज़बूत करण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए पोइ इहा शरीयत ते मज़बूती एॾी मज़बूत थींदी जो माण्हू जॾहिं क़यामत में वफ़ात करे अल्लाह सुब्हानो व तआला जे बारगाह में हलंदो त दुनिया में पाण शरीयत ते मज़बूत थी बीठो आख़िरत में अल्लाह थो फरमाए त असां पाण ई सर कराईंदासीं त फलाणा फलाणा हेॾे अचो तव्हां हलिया अल्लाह सुब्हानो व तआला क़यामत जे ॾींहुं असांखे मुहम्मद रसूलुल्लाह जे जमात में सर करायो आहे इहा ॻाल्हि आहे जेका अल्लाह सुब्हानो व तआला हिते ॿुधाई आहे रब थो फरमाए यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम क़यामत जो ॾींहुं थींदो त हर माण्हू खे असां हुननि जे इमाम सां सर कराईंदासीं जंहिंजो जेको जेको इमाम हूंदो कंहिंजो इमाम क़ुर कंहिंजो इमाम दीन ऐं शरीयत कंहिं माण्हू जो इमाम नफ़्स जी ख़्वाहिश कंहिं माण्हू जो इमाम को गुमराह माण्हू कंहिं माण्हू जो इमाम को बेदीनी कंहिं माण्हू जो इमाम कंहिं क़िस्म जो को गंदी रस्म ऐं रवाज पोइ उन्हनि जे पुठियां हलियो वञे मां अर्ज़ु कयां रस्मूं रवाज ख़ासि तौर ते जहिड़ी तरह मां तव्हांखे ॿुधायां थुले लेखे हिकिड़ी ॻाल्हि जेका असांजे मुआशिरे में अल्लाह सुब्हानो व तआला पनाह ॾे असांजे मुआशिरे खे पर जेका थिए बि अथी शादियूं ऐं रस्म रवाज असां मुस्लमान आहियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे पढ़ंदड़ अल्लाह सुब्हानो व तआला जो हुकुम आहे निकाह अल्लाह जे तरफ़ां असांखे अमर आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह जी सुन्नत आहे फरमाईंदो निकाह मुंहिंजी सुन्नत आहे मुंहिंजे सुन्नत खां जेको मुंहुं मोड़ींदो त उम्मत खां निकिरी वेंदो तंहिंजे करे निकाह मुस्लमान खे करणो आहे पर कीअं करणो आहे हुकुम अल्लाह जो हुकुम अल्लाह जे रसूल जो पर तरीक़ो हिंदुनि जो हुकुम अल्लाह जे रसूल जो पर तरीक़ो यहूदियुनि ऐं नसारनि जो हुकुम अल्लाह जे रसूल जो पर तरीक़ो बेदीनीअ जो हा इहो तरीक़ो आहे हाणे निमाज़ अल्लाह जो हुकुम आहे ऐं पढ़ूं असां ॿिए कंहिंजे तरीक़े ते निमाज़ अल्लाह जो हुकुम आहे पर पढ़ूंसि वक़्तु मटाए निमाज़ अल्लाह जो हुकुम आहे पढ़ूंसि बिना पाकाईअ जे ईअं थींदो न थींदी अल्लाह सुब्हानो व तआला जा रसूल था फरमाइनि त अल्लाह ताला बिना पाकाई जे बिना तहारत जे बिना शराइत जे निमाज़ कोन क़बूल कंदो आहे त अल्लाह जा अहकामात सभु ईअं आहिनि हाणे शादियूं असां मुस्लमाननि जूं रस्मूं रवाज उन में हिंदुनि जा जेको टीवीअ में ॾिसनि उहो कनि जेको ॿुधनि सुधनि कनि जेके पोड़ियूं शैतानियूं छोरियूं नंढियूं वॾियूं जेके या गुमराह माण्हू जेके कनि चइनि हिकिड़े बेवकूफ़ माण्हुनि जी दीन दुश्मन माण्हुनि जी सलाह मशवरो थिए कंढ ॾेई उन ते बीहनि पोइ साईं दोल बि अचनि राग बि हलनि बेहयायूं बि थियनि बुछड़ायूं बि थियनि फिल्म ऐं फोटू बि थियनि ओ मासूम नियाणी जा बि फोटू बोटू कढायूं वेठा बेहया माण्हू हिक ॿिए खे वेठा ॾियनि इहो सभु दीन जो तरीक़ो न आहे हाणे इहो क़यामत जे ॾींहुं काथे अल्लाह जे रसूल जे इमामत जे हेठों छॾाए दीन जो तरीक़ो आहे क़ुर जो तरीक़ो आहे शरीयत जो तरीक़ो आहे उलमा जो तरीक़ो आहे आलमन सालिहन जो तरीक़ो आहे असुल हिंदू न यहूदी न नसारनि जो तरीक़ो हाणे अमलनामे में जो एॾी हिकिड़ी गंद जी गंढ पई आहे क़यामत जो ॾींहुं जो थिए त हाणे हिन गंद जी गंढ समेत काथूं अल्लाह जे रसूल जे जमात में माण्हू शामिल थी सघे गुनाह जूं पुठार को भरियूं बीठियूं हुजनि हाणे इन माण्हू खे ॿोरनि वारे ॿार वारे हिकिड़ा माण्हू हल्कनि कुलनि सां जिन जा आमाल साले आहिनि दीन ऐं रसूल करीम जे शरीयत ते आहिनि उन्हनि जा कुला हल्का हूंदा सॾु थियणो हूंदो हिकदमि डुकी वञे अल्लाह जे रसूल जी जमात सां गॾु पर जेकॾहिं गुनाहनि जा ॿोरा पुठा रखूं अज़ाब छा आहे ख़ुशि ते ॾेह पादर खाए हिकिड़ो जेको प्रोग्राम करे ख़ुशि ते ॿिया माण्हू वञी नफ़्स शैतान ख़ुशि थिए ऐं शैतान जा पोइवार जेके हुजनि उहे ख़ुशि थियनि पर पादर उहो खाए जंहिंजे खीसे में ख़र्चु निकिरे
छो त इमाम अॻवान त उहो आहे न उहो पंहिंजे खीसे खे बंदि करे बाबा हराम में ख़र्च करणु न ॾींदुसि जान छुटी उन जा ॿियनि ॻाल्हियुनि सभिनी में हुकुम हलनि था पर हिते अचे अचे माण्हू भाड़ी थी थो पवे या ज़ाइफ़ुनि जे चवण ते या छोरनि जे चवण ते ॿारनि जे चवण ते हिन हुन जे चवण ते दोस्त संगत जे चवण ते अलाह अलाह जे रसूल जे हुकुम खे छॾे ॾे हाणे इनखे कहिड़ी उमेद रखे इहो त सुभाणे अलाह रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात खे जॾहिं सॾु थींदो त इहो माण्हू उन जमात में उथंदो इन त रस्म ऐं रवाज यहूदियुनि हिंदुनि जा नसारनि जा क्या मारूं कयो न त 73 फिरका थींदा असांजा थींदा अमलनि जी जात पड़ताल ॾिसबो त जेकॾहिं अमाल नामे में गंदगी आहे त हणोसि हुन ॿियनि फिरकनि में पर जे अमल साफ़ अथसि क़ुरान ऐं सुन्नत ऐं शरीयत ते अथसि त हुनखे मोहम्मद रसूलुल्लाह जी जमात में शामिल कयो अल्लाह सुब्हानो तआला खां सवाल आहे त असांखे हिम्मत में नसीब फरमाए तौफ़ीक़ बि नसीब फरमाए जो असां क़ुरान ऐं सुन्नत जे तरीक़े ते मज़बूत थी वियूं ऐं असां गैरनि जे रस्मुनि ते विकामी न वञूं नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अॻिते हली तव्हां माण्हू गिराट मापे यहूदी ऐं नसारनि जे रस्मुनि ते हलिया वेंदा कलमे पढ़ंदड़ मुसलमान पोइ साईं इहो जॾहिं उन जे रस्मनि ते हले वियो त पोइ उथंदो वरी काथों 73 वारे फिरके में उहो त 72 में हले वियो अल्लाह सुब्हानो तआला असांखे मोहम्मद रसूलुल्लाह जी जमात में रहाए उन ते मारे क़यामत जी हशर बिशाल असांजो उन्हनि में यो मनदू कुल्ल उनासिम बिइमामिम अल्लाह तो क़यामत दी हर माण्हू खे असां संदस इमामनि जे नाले सां सॾींदासीं फमन ऊतिय किताबहु बियमीनी फउलाइक यक़रऊन किताबहु जंहिंखे सॼे हथ में अमाल नामो मिलंदो त उहो पंहिंजो अमाल नामो पढ़ंदो वला युज़लमून फतीला अल्लाह तो त धागे जेतिरो बि ज़ुल्म न कंदासीं असांखे जो धागे जेतिरो कंहिंसां ज़ुल्म कजे जो ॾोह न कयो हुजई ऐं धागे जेतिरो ॾोह मथो हणूं त असुल न जेकॾहिं लॻंदुसि त उहो कयल लॻंदुसि बाक़ी उन खां वधीक कुझु बि न लॻंदुसि अल्लाह सुब्हानो तआला असांखे ऐं असां वरी बुंडनि जहिड़ियूं ग़लतियूं कंदा आहियूं चवंदा आहियूं त मिड़ई ख़ैर आहे अल्लाह तो फरमाए त मां वटि इंसाफ़ अहिड़ो आहे जंहिंमें धागो बि मां ॾिसंदुसि असां वरी चवंदा त न असांजो बुंड बि टपी वेंदो ईअं कीअं थींदो अल्लाह सुब्हानो तआला असांखे हक़ सच ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमन कान फी हाज़ी आमा फहुव फिल आखिरत आमा अवल सबीला जेको माण्हू दुनिया जे हिन जहान में अंधो थींदो शरीयत नज़र न ईंदसि क़ुरान नज़र न ईंदुसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन ऐं तरीक़ो ऐं शरीयत नज़र न ईंदसि अल्लाह तआला त आखिरत में बि उनखे अंधो कंदासीं रब चवंदो त दुनिया जूं अखियूं ॾिनियूं आहिनि तोखे शरीयत ॾिसण कान तो शरीयत ॾिठी कान तंहिंजे करे हाणे अहिड़ियुनि तवारियुनि रद्दी अखियुनि जी असांखे आखिरत में ज़रूरत ई न आहे छो त क़ुरान अल्लाह जो बका वारो किताब हो जेकर इनखे तूं ॾिसे हा शरीयत मोहम्मद रसूलुल्लाह जी बाक़ी आहे क़यामत ताईं इनखे तूं ॾिसंदो रहे हा त तुंहिंजूं अखियूं बि शरीयत सां बची वञनि हा पर तो पंहिंजूं अखियूं शरीयत सां न बचायूं तंहिंजे करे उनखे शरीयत जो दिफ़ा न मिलियो आहे क़यामत जे इन भूकार में अखियूं ख़तम थी वेंदियूं अल्लाह तो दुनिया में उहो शरीयत खां अंधो थियो आख़िरत में इन अखियुनि जी असांखे घुर्ज न आहे तंहिंजे करे इनखे असां अंधो करे छॾींदासीं वइन कादू लयफ्तून कान लजी वहैना इलैक अल्लाह जे नबी हे जेके दीन दुश्मन थई न इन 72 फिरकन जा माण्हू इहे तोखे तुंहिंजे दीन जे तरीक़े तो लाहिण ऐं फेड़ण जी कोशिश था कनि त जीअं तूं क़ुरान छॾे असांखे असांजे मथां ग़लत ॻाल्हियूं हणी हिननि खे ॿुधाए हिननि जो जीअं ख़्याल हुजे रस्मूं रवाज हुजनि इहे तूं ठाहे जोड़े हिननि खे ॿुधाए हिननि जो रस्मूं दीन करे ॿुधाए त पोइ ख़ुशि थियनि तूं अल्लाह ते कूड़ हण अल्लाह जे दीन ते जेकॾहिं ग़लत ॻाल्हि कर त पोइ इहे तो ख़ुशि थींदा मुशरिक ऐं काफ़िर जेके वैज़ल तखज़ुक खलीला जेकॾहिं तूं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कर हाणे अॼु बि आहे जेको शइ सलन को पंहिंजो हिकिड़ी को जॾो मुॾो मुला भराए नाम रुगो फतवा खणी थो लिखे छा आहे चई बाबा हे फलाणे बैंकुनि में हिसाब किताब जाइज़ आहिनि ॻंढ ॾेई बीठा रहनि अड़े भागा हेॾो क़ुरान मजीद वेलो हे भेणा हे उलमा सुलहा नेक परहेज़गार औलिया अतकिया उन्हनि सभिनी जूं फतवाऊं हूंदी आहे शइ हराम आहे हिकिड़ो लीकुन खाधो जेकॾहिं अलाए कूड़ो अलाए गंदे क़िस्म जो अलाए कहिड़े क़िस्म जो कंहिंजो एजेंट उहो जेकॾहिं खणी रुगो ॻाल्हि थो करे उन ते ॻंढ ॾेई बीठो रहे हे सॼी दुनिया बीठी थी रहे अल्लाह जो क़ुरान उन्हनि सां गॾु अल्लाह जे रसूल जी शरीयत जे मथां अमल उन्हनि सां गॾु उन सॼी जमात खे छॾे तूं हिकिड़नि चइनि बेकारनि माण्हुनि जे चवण ते ग़लति रस्मनि ते लॻी थो अल्लाह जे शइ खे हलाल चवे उहा हलाल थींदी अल्लाह जो रसूल जंहिंखे हलाल चवे उहो हलाल थींदो तूं मां ॿियो टियों मुलो मोराणो जंहिंखे हलाल चवे अल्लाह हलाल न चवेसि अल्लाह जो रसूल हलाल न चवेसि काॾो हलाल अल्लाह सुब्हानो तआला असांखे पंहिंजे दीन जो ताबेदार बणाए नफ्स जी ख़्वाहिश ऐं उन जी ताबेदारी खां असांखे बचाए वलौला अन सबतनाक लक़द कित तरकन इलैहिम शैयन क़लीला नबी असां तोखे ॾाढो मज़बूत करे बीहारियो आहे तंहिंजे करे तूं इन्हनि ॾे असुल लाड़ो न कंदी ऐं जेकॾहिं लाड़ो थी पवे इन्हनि ॾे पोइ त अल्लाह सुब्हानो तआला बि काविड़जी पवंदो पोइ साईं अज़ाबनि जा क़िस्म क़िस्म थी वेंदा अल्लाह सुब्हानो तआला शाला असांखे बेदीनी ऐं ग़लति रस्तनि जे पासे ॾे लड़ण खां बचाए ऐं अल्लाह तो फरमाए त जेकॾहिं असांजे दीन जो रस्तो छॾे ऐं गैर जे पासे ॾे लाड़ो थींदो पोइ अज़ाब बीणो दुनिया में बि अज़ाब बीणो आख़िरत में बि अज़ाब बीणो ऐं क़यामत में अल्लाह सुब्हानो तआला वटि को बचाइण वारो कोन हूंदो
वैन कादू लस्तफिजुनक मिनल अर्द, पर जेकॾहिं तूं दीन ऐं शरीयत ते मज़बूत थी बीठो आहे त चवंदा जेकर तोखे ज़मीन मों थो कढी छॾी। दीनदार माण्हुनि खे बेदीन माण्हू चाहींदा आहिनि त हुजनि ई न, जो इहे हिननि जे बेदीन जे प्रोग्रामनि में दीन वारा माण्हू हमेशह ॿिया रस्ता रोक कंदा आहिनि, हुनखे सम्झाईंदा त अलाह जी बेफ़रमानी आहे, अलाह जे रसूल जी बेफ़रमानी आहे, दीन जी बेफ़रमानी आहे, न कयो ईअं त हुननि खे वेठा हुननि जे मज़न खे किरकिरो कंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त इहे दीनदार हुजनि ई न। अलाह तो फरमाए इहे चाहींदा आहिनि त जेकर तव्हांखे ज़मीन मों कढी छॾी, वइज़ल ला यलबसून खिलाफक इल्ला क़लीला, अलाह तो इहे चाहींदा आहिनि त दीनदार गुम थियनि। अलाह तो फरमाए जेकॾहिं दीनदार हलिया विया, रसूल करीम जी जमात हली वई, उन जा फर्माबरदार हलिया त उन्हनि खे बेफ़रमाननि खे ॿुधाए छॾ त अलाह सुब्हानो व तआला तव्हांजो अज़ाब तव्हांजे बेफ़रमाननि जे करे रुगो टारींदो अथव, नेकनि जे करे, सालिहनि जे करे, क़ुरान पढ़ंदड़ नंढड़नि तालिबनि जे करे। हदीस शरीफ़ में थो अचे त अलाह सुब्हानो व तआला हिकिड़े कंहिं ॻोठ जे लाइ अज़ाब जो फ़ैसिलो कयो। मलाइका जॾहिं अज़ाब खणी अचे मथां बीठा चई झलक जो बीहो, हिकिड़ो ॿारड़ो उथियो सुबुह जो, उन वरी क़ुरान शरीफ़ खोले ऐं अलम शरीफ़ पढ़ियो, अलाह फरमाए मोटाए जो अज़ाब 40 साल इन जे मथां अज़ाब ख़तम आहे बस। त इहे अज़ाब टारण वारा अलाह सुब्हानो व तआला तो फरमाए त अज़ाब टारण वारा आहिनि जेके तव्हां उन्हनि खे हटाए वरी परे करे था छॾियो। तव्हां चओ था त इहे टरी वञनि, अलाह तो फरमाए जेकॾहिं इहे टरी विया त पोइ तव्हांखे रब साईं हिकिड़ी घड़ी बि ज़मीन ते न छॾी। अलाह सुब्हानो व तआला खां सवाल आहे त अलाह ताला असां में नेक सालिह आलिम हाफ़िज़ कारी घणा करे, तंहिंजे करे कोशिशि कयो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पंहिंजे बचनि खे क़ुरान मजीद जो इल्मु पढ़ायो, उन्हनि खे आलिम कयो, सालिह कयो, हाफ़िज़ कारी उन्हनि मां बणायो त जीअं अलाह जे अज़ाब खे उहे हथ ॾेई झले बीहनि त जीअं दुनिया असांजी अमन सां टपंदी हले। अलाह सुब्हानो व तआला असांजी दुनिया खे भलायूं नसीब फरमाए। अलाह तो फरमाए रसूल जेकॾहिं इहे तोखे चाहिनि था त तूं हलियो वञ त ला यलबसून खिलाफक इल्ला क़लीला, तोखां पोइ घड़ी पल रहंदा, बाक़ी बस पोइ ख़तम आहिनि। सुन्नत मन क़द अरसलना क़बलक, तोखां अॻ में बि ईअं तरीक़ो थियो जॾहिं उहे पंहिंजे रसूलनि खे बेज़ार करे कढंदा हुआ, अलाह सुब्हानो व तआला फौरी मथां आणींदो भला अज़ाब आणींदो वलन तजिद लिसुन्नतिना तहवीला। असांजे सुन्नत खे असांजे तरीक़े में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली न आहे। जो अलाह जे रसूल जे दीन जी मुखालफ़त थिए, अलाह जे शरीयत जी मुखालफ़त थिए, पोइ अलाह तो फरमाए त उहा क़ौम बचे, ईअं न थींदो आहे। जे बचंदा आहिनि तॾहिं बि उते ग़रीब मिस्कीन नेक सालिह माण्हू हूंदा आहिनि जेके वेठा अलाह अलाह कंदा आहिनि, दुआऊं घुरंदा आहिनि, अलाह खां तौबह इस्तिग़फ़ार कंदा आहिनि, पोइ उन्हनि जे सदके अलाह सुब्हानो व तआला फरमाईंदो त हिननि जे करे बि सॼी जहान खे छॾे। अलाह सुब्हानो व तआला शाला असांखे क़ुरान ऐं नेकी ऐं दीन हक़ ऐं सच जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब सुब्हानो व तआला असांखे शैतान जे रस्ते ते हलण ऐं नफ्स जे ख़्वाहिशात जे पुठियां हलण खां बचाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।